सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं, पिंपरी सेवा मंडल में मेरे प्राण बसे हैं। बाबा सेवा मंडल के चवंदा हुआ भई इहो हिकु पीपल जो वण अथव। छा चवंदा हुआ बाबा? भई इहो हिकु पीपल जो वण अथव। कोई माता नाराज़ थी करे वञे पई सेवा मंडल मां, त बाबा चवनि था मता सेवा मंडल सां नाराज़ थी, इहो सेवा मंडल तुंहिंजे लाइ छा आहे? पीपल जो वण आहे जंहिंजी छाया तोखे सॼी ज़िंदगी कमु ईंदी। सहुरा तोखे न लेखंदा, पेका बि तोखे अचणु न ॾींदा, पर सेवा मंडल तोखे हमेशह पियो छांव ॾींदो। त ॾिसो बराबरि ईअं थींदो आहे न, सेवा सहुरनि में कंहिंखे मन उदास थी वेंदो आहे, पेकनि वञण में बि दिलि न थींदी आहे, पोइ किथे वेंदा आहियूं? सेवा मंडल। जेको बाबा जो घरु आहे उहो बि पंहिंजो पेको घरु आहे। पति मासी चवंदी वाघोली खे, भई वाघोली मुंहिंजा पेका आहिनि, मां हर महीने उते वेंदी आहियां। बोल गोदरी वारे घनश्याम की। जहिड़ो भाव रखंदासीं ओड़ो फल मिलंदो। अगरि असांजो भाव सुठो आहे, भई सचमुच बाबा वेठा आहिनि, त बराबरि बाबा साम्हूं वेठा आहिनि। कंहिंखे कंहिंखे ईअं लॻंदो भई ख़ाली हिकु पत्थर जी मूर्ति पई आहे। अगरि उहो भाव हूंदो पोइ बाबा बि उहे ई मूर्ति बणिजी वेही रहंदा, बाबा बि सचमुच में न वेंदा। साम्हूं बाबा वेठा आहिनि, असां उहो भाव रखंदासीं त बराबरि हू असांजूं सभु असांजूं जेके बि ख़्वाहिशूं आहिनि बाबा ॿुधनि वेठा। हिकु माण्हू घर में कृष्ण भॻवान जी मूर्ति वठी आयो ऐं रोज़ हुनजी जहिड़ी तेड़ी पूजा करे हली वेंदो हो ऐं रोज़ उते भोग लॻाईंदो हो, पर कृष्ण भॻवान उहो भोग अंगीकार न कंदा, छो त हिन जो भाव ई उहो हूंदो हो भई जहिड़ी तेड़ी आरती करे अगरबत्ती ॿारे हली वेंदो हो। पोइ हिकु महीनो थी वियो, 2 महीना थी विया, 3 महीना थी विया, हिन जी कोई ख़्वाहिश ई पूरी न थिए, ही खाली वेठो अगरबत्तियूं ॿारे, पर उहो भाव न हुयुसि भई कृष्ण भॻवान साम्हूं वेठा आहिनि। ईअं सम्झंदो पत्थर जी मूर्त वेठी आहे, बसि जीअं तीअं अगरबत्तियूं ॿारंदो, आरती कंदो ऐं हली वेंदो। 3-4 महीना थी विया, कंहिं दोस्त खे ॿुधाई, चईसि भाई कृष्ण भॻवान जी पूजा करण वेठो, पर कुझु कमी न वेठो करे कृष्ण भॻवान। बोल गोदरी वारे घनश्याम की। जीअं तमामु माण्हू सोचंदा हूंदा भई असां मंदिर वञूं था पर असांजो कमु नथो थिए, त बाबा परीक्षा वठंदा आहिनि। ॾिसो ज्योति आंटी 2 साल पूरा मंदिर आई, अगस्त में 2014 में हिते आई, भई मुंहिंजे पुट जी शादी थे, बाबा 2 साल लॻाए, चए थो गुरु घर में देर आहे पर अंधेर कान्हे। ॾिसो बराबरि नुंहुं अची वई आंटी जी। त सभई विश्वास रखो ऐं जेका हाणे कथा ॿुधायां थी उहो ध्यान सां ॿुधो। बाबा सचमुच साम्हूं वेठा आहिनि। अगरि असांजे घर में कोई ईअं वॾो वेठो हुजे त असां खिल मज़ाक न कंदासीं, असां बराबरि डिसिप्लिन सां वेहंदासीं। त बाबा जे दरबार में बि डिसिप्लिन सां वियूं, छो त सतगुरु साम्हूं वेठा आहिनि। ईअं न सम्झूं भई कोई मूर्ति पई आहे ऐं जीअं वणे तीअं ॻाल्हायूं, जीअं वणे तीअं बिहेव करूं। त हिन माण्हू बि छा कयो, कृष्ण भॻवान जी मूर्ति रखी ऐं जीअं तीअं हुनजी आरती कंदो हो ऐं हली वेंदो हो। पोइ दोस्त ॾिसो छा थो चएसि, दोस्त चएसि थो तूं बि चढ़ियो आई, कृष्ण भॻवान खे तो मञी, तोखे मञणु खपे काली माता खे। कंहिंखे मञणु खपे? काली माता खे मञणु खपे। हाणे छा कयईं, काली माता खे मूर्ति वठी आयो, काली माता जी मथे शेल्फ हुयुसि, चई कृष्ण भॻवान खे उते शिफ्ट तो करां छित ते। कृष्ण भॻवान खे रखी छित ते ऐं हेठि केरु अची वई, काली माता। हाणे काली माता जी आरती तो करे, चए थो पर धुओं त मथे बि वेंदो। बोल गोदरी वारे। चए थो मां हेठि आरती कंदुमि काली माता जी, अगरबत्ती घुमाईंदुमि त धुओं किथे वेंदो, कृष्ण भॻवान ते वेंदो, उहो मुंहिंजो कमु न कंदो। काली माता मुंहिंजो कमु करण वारी आहे। हिकु रूमाल ॻोल्हे थो, चए थो
कृष्ण भगवान जे मुंह ते नक ते मां वो रुमाल ॿधी छॾंदुमि। उन जे मुंह ते अगरि वो रुमाल ॿधी छॾंदुमि त उन वटि धुओं न वेंदो ऐं आरती कंहिंजी थींदी? काली माता जी थींदी। रुमाल ॻोल्हे थो, मथे वञे थो ऐं जीअं अञा उन कृष्ण भगवान खे रुमाल ॿधे थो मुंह ते, कृष्ण भगवान उन जो हथ पकड़े चएसि थो, बेटा ॿुधाए तोखे छा खपे? बोल गोदरी वारे घनश्याम जी। त ही चएसि थो 3 महीना मां तव्हांजी पूजा कई, कॾहिं तव्हां मूंखां पुछियो ई न छा खपे? अॼु मूंखां पुछो था छा खपई? चईसि 3 महीना तूं मूंखे पत्थर सम्झे। छा सम्झे? 3 महीना मूंखे पत्थर सम्झे। अॼु तूं मूंखे इंसान सम्झे, भई इंसान वटि उहो धुओं वेंदो। 3 महीना तूं उहो सोचे ई न भई कृष्ण भगवान साम्हूं वेठो आहे। तोखे ईअं लॻो पत्थर जी मूर्त आहे ऐं तूं हुनजी अगरबत्ती घुमाईंदो आहे, पर उहो भाव न ॾेखारे। अॼु तूं उहो भाव ॾेखारे, भई धुओं कंहिं वटि वेंदो? कृष्ण भगवान वटि। त अॼु तूं मूंखे इंसान सम्झी करे, जीवित सम्झी करे मूंखे इहो तूं रुमाल ॿधण आयो आहीं। अॼु मां तुंहिंजी ख्वाहिश पूरी कंदुसि। बोल गोदरी वारे। त असां बि अगरि मंदिर अचूं था ऐं इहो भाव रखूं था भई बाबा साम्हूं वेठा आहिनि, त सचमुच बाबा वेठा आहिनि। कंहिं महिल कनेक्शन थी वेंदो, कंहिं महिल बाबा असांजी ख्वाहिशूं पूरियूं करे छॾंदा, असांखे बि ख़बर कान्हे। ही सॼी बाबा जी लीला हूंदी अथव। ज़ोरी बाबा माण्हू मोकिलंदो तव्हां वटि, भई फलाणे सां ॻाल्हायो, फलाणे सां ॻाल्हायो। जेके हिते हुते ॻाल्हाईंदा उहे फेल, ऐं जेके बाबा जो ई ॼाणंदा उहे पास। उनजो कनेक्शन थींदो। इहो बि बाबा जी लीला हूंदी अथव, भई मता न कूॾे वई न्यारनि ऐं मूंखां कुझु घुरनि। पोइ इन करे बाबा तव्हांजी साहेड़ी खे मोकिलंदव, उहा साहेड़ी तव्हांजे पासे में अची वेंदी। ज़ोरी तव्हां सां ॻाल्हाईंदी अची। कमला आंटी खे मोकिलंदो तव्हांजे पासे में, जीअं तव्हां सत्संग में ध्यानु न ॾियो। बोल गोदरी वारे। आहे आहे बाबल में जो